नाज़रीन, सेवण में बरसात तबाही मचाए छॾी। 36 कलाकनि जी बरसात यूसी ॿोबक खे बि ॿोड़े छॾियो। बरसात सबबि 500 खां वधीक घर ड्रही पट पइजी विया। मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। उन ई हवाले सां ॾिसूं था गुलशेर बलोच जी हीअ रिपोर्ट। सेवण तालुके में बरसात तबाही मचाए छॾी आहे। 36 कलाक जी बरसात यूनियन काउंसिल बूबक खे बरसाती पाणीअ में ॿोड़े छॾियो आहे। मुसलसल बरसात सबबि यूनियन काउंसिल बूबक में 500 खां वधीक घर ड्रही पट पइजी विया आहिनि। बरसात मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। केतिरनि ॻोठाणनि लॾ पलाण पिणु शुरू करे छॾी आहे। बिना को असांजो झोगो न बचियो, सभु घर ॿार बचा सभु रोड ते वेठे विया रहियूं। हाणे असांखे उहा गाॾी करणी मिली, असीं बचिड़ा खणी लालबाग ते वियूं। को असांजो धणी साई कोन्हे, को असांखे इम्तियाज़ कोन मिलियो आहे, न को तंबू मिलिया आहिनि। तक़रीबन में 135 घर आहिनि, तंहिंमां 30-40 घर टुटी चुका आहिनि ऐं ॿिया बि कचा घर आहिनि, इहे टुटी वेंदा। ग़रीब लॾ बनाइण जे करे के लालबाग ते केॾा ग़रीब वीचारा हुया, को बि माना हुकूमत जे तरफ़ां इंतज़ाम न थियो आहे। माण्हुनि जा घर रही हलिया, माण्हू बेघर थी हलिया। अञा मंछर में पाणी 19 फुट थी हलियो ऐं जे मींहुं वसियो, जे वाह पिया त पोइ त माण्हू ई लुड़ी वेंदा हलिया। पहिरीं साल हींअर बरसाति घणी पई आहे, पहिरें साल थोरो नुक़सानु, हिन साल घणो नुक़सानु पइजी वियो आहे। हिन साल माना 30-40 जायूं ड्रही वियूं आहिनि ऐं अञा 1.25 घर खे नुक़सानु आहे, उहो बि किरण ते आहे। हुकूमत का बि मदद का बि न कई आहे। झुगो कंहिंजो लख जो, कंहिंजो ॿिनि जो कचियूं जॻहियूं, सभिनि जो नुक़सानु इहो ई थियो आहे। माण्हू मां हिन खां वधीक अञा नुक़सानु ॿियो कहिड़ो थींदो। हुकूमत त कंहिंजी बि सार संभाल कोन थी लहे। इहा बि शाबत आहे, भाऊ असां सां हली असां गॾु बीठो आहे। भाऊ शायदि आहे, इहे गॾु आहिनि असां सां। इहे पिया गाॾियूं बि ॾियनि पिया, राशन पाणी बि इहे ॾियनि पिया। जे इहे न ॾियनि त माण्हू बुख ई मरी वञनि। 36 कलाकनि खां मुसलसल जेका बरसाति पई त उहा सैलाब जी सूरत अख़्तियार करे वई, जंहिंमें माण्हुनि जा कचा ग़रीबनि जा घर हुआ उहे ड्रही पिया। ॾिसो था तव्हां, माण्हू केतिरा रोडनि ते बेयारो मददगार वेठा आहिनि। हिन महिल ताईं को बि गवर्नमेंट जो अमलदार हुनजी सपोर्ट न आयो आहे। अचनि था बंदि मंचर ते, AC आयो आहे, DC आयो आहे, पर फोटो सेशन जे लाइ। सिंध हुकूमत ऐं सरहदी वारनि खे घुर्जे त यूनियन काउंसिल बूबक वासी बरसाति मुतासिरनि जी माली मदद करे राशन फ़राहम कयो वञे। कैमरामैन इमरान बलोच सां गॾु गुलशेर बलोच, आवाज़ TV न्यूज़, सेवण शरीफ।